इहो आहे पंजाब जो वीडियो दोस्तों। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, उन इहो वीडियो मोकिलियो आहे फार्मिंग जे बारे में। अॼोकी वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं त बिज़नेस नओं आइडियो आहे दोस्तों। जेके बि दोस्त अगरि जे बकरियुनि जो फार्मिंग करणु चाहिनि था त उन जे लाइ बहितरीनु हिकिड़ो मिसाल ऐं बहितरीनु तजुर्बो हिन वीडियो में मौजूदु आहे। वीडियो खे मुकमल ॾिसिजो। अॼोके वीडियो में मुकमल ॻाल्हि कंदासीं त बकरियुनि जो तव्हां फार्मिंग वारो बिज़नेस कीअं स्टार्ट करे ऐं उन मां 8 महीना तव्हांखे लॻाइणा आहिनि। 4 महीना घर विहाणो सिरांदी करे सुम्ही रहो, तव्हांजो खाधो पीतो ख़र्च टोटल इन बकरियुनि जे फार्मिंग मां निकिरंदो। अॼोकी वीडियो में मुकमल तफ़सील दोस्तों। हे मुंहिंजे दोस्त वीडियो मोकिलियो आहे मोॾे, जंहिं तक़रीबन हुन चयो मां 2 बकरियूं वठी आयुसि नंढियूं, तक़रीबन 15-30 हज़ार में 2 बकरियूं वठी आयुसि दोस्तों। जॾहिं 2 बकरियूं हो वठी आयो, पिड़ीअ खां वरितई। पिड़ीअ मां उते पुछा कई जेको अॻियों खपाए पियो, उन चयो भाई ढुकियुनि जो पक न आहे, बसि इहे ई आहिनि फंडिन जे हिसाब सां तूं काहे वञ। 15-30 हज़ार में हो 2 बकरियूं वठी आयो, जेके छेलड़ा बि ॾसे पियो थो पिक्चर में पोयां हले पियो, तव्हां ॾिसो था। 3 महीननि खां पोइ इहे बकरियूं माशाअल्लाह विहायूं दोस्तों। हिकिड़ो छेलो इन्हनि 2 बकरियुनि ॾिनो आहे। हींअर उहो मालिक चए थो त मां 30 हज़ार में हिकिड़ी बकरी बि न ॾींदुसि। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, मां इन ॻाल्हि मां माना जेको आहे सो मोटिवेट थियुसि। मूंखे उन दोस्त चयो तव्हां बि कारोबार पंहिंजो स्टार्ट कयो, पंहिंजे शहर में बकरियुनि जी फार्मिंग जे बारे में कमु कयो। तव्हां मूंखे हाणे उहो ॿुधाए पियो, चए पियो त तूं वञ पिड़ीअ ते तक़रीबन 20 बकरियूं जेको आहे सो वठी आ, 2 लख रुपए ताईं तक़रीबन अची वेंदियूं 20 बकरियूं दोस्तों। जॾहिं तव्हांजूं 20 बकरियूं 2 लख में अची वेंदियूं, 10-10 हज़ार जे हिसाब सां मूं हिसाब कयो आहे, त तव्हां 5 खां 6 महीना जॾहिं उहो तव्हां ॾींदव उन बकरियुनि ते, त 6 महीननि खां पोइ उहे बकरियूं तव्हांजूं 4 खां 5 लख रुपए ताईं उहे बकरियूं तव्हांखे अमाउंट कमाए ॾींदियूं दोस्तों। अञा बि वधीक, इहो मूं नॉर्मल ॻाल्हि कई आहे, अञा इन खां ॿीणा पैसा। हाणे ॾिसो न, हो 2 बकरियुनि ते हुन जेको आहे सो इहो आज़मायो आहे। 2 बकरियूं 30 में वठी आयो। हींअर हो चए थो इहे 2 बकरियूं मुंहिंजूं 90 हज़ार कंदियूं। 45 हज़ार में हिकिड़ी बकरी मां खपाईंदुसि, जंहिंजे पोयां हिकिड़ो छेलो मौजूदु आहे। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, जॾहिं तव्हां 20 बकरियूं आणींदव त 50 हज़ार जी हिकिड़ी बकरी ॿधो, तॾहिं बि 10 लख रुपया थियनि था 20 बकरियुनि जा। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त हिन में प्रॉफिट केतिरो आहे इन फार्मिंग में। त मां बि जेके खोड़ सारा दोस्त आहिनि जेके चवनि था यार पैसो त असां वटि आहे, लेकिन असांखे ॼाण कोन्हे, असांखे तजुर्बो कोन्हे त कहिड़े कारोबार में इन्वेस्ट कयूं। त दोस्तों, हे जेको कारोबार अथव इंतिहाई बहितरीनु ऐं बरकत वारो कारोबार अथव। जे अगरि तव्हांजो के ॿहिराड़ी में तालुक़ु आहे, तव्हांजो ॿहिराड़ी सां तालुक़ु आहे, त पोइ त तव्हांजे लाइ इंतिहाई बहितरीनु हे कारोबार आहे। छाजे करे जो गाह पठो ॿहिराड़ी में ॿनी ॿारे में पंहिंजो हूंदो आहे, त तव्हांखे इन चारे जो ख़र्चो बि अधु थी वेंदो। लेकिन जे अगरि तव्हां शहर में आहियो तॾहिं बि तव्हां इहो कारोबार स्टार्ट करे सघो था। इन में बि तव्हांखे बचत थी वेंदी दोस्तों। तव्हां 8 महीना सिर्फ़ु बकरियुनि में लॻायो, 4 महीना वेही खायो, इहे बकरियूं तव्हांखे खाराईंदियूं। ऐं इन्हनि बकरियुनि में एॾो प्रॉफिट आहे। मुंहिंजे घर में बि हिकिड़ी अधु बकरी बि आहिनि, जो मां उहो तजुर्बो लॻायो आहे, त हिन में बहितरीनु फ़ाइदो आहे। ऐं इनशाला मूंखे जॾहिं बि अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी, जॾहिं बि मूं वटि एतिरो थियो रिसोर्सिस थिया, त इनशाला मां पहिरीं सट में इहो बकरियुनि वारो कारोबार स्टार्ट कंदुसि। बकरियुनि वारी फार्मिंग लॻाए पंहिंजे घर में पठा वठी ईंदुसि। तक़रीबन नंढियूं बकरियूं 10-10 हज़ार में मज़े सां मिली वेंदियूं दोस्तों। त पोइ उन्हनि खे जेको आहे सो महिनत करे वॾो करे खपाए, उन मां ई तव्हांजा पैसा लखें रुपया निकिरी वेंदा दोस्तों। इहो कारोबार इंतिहाई बहितरीनु ऐं बरकत वारो कारोबार आहे दोस्तों। जे अगरि तव्हां वटि पैसो आहे, अॼु ई स्टार्ट करे ऐं पाण खे कामयाबु बणायो। खोड़ सारा दोस्त पंजाब में तव्हां ॾिसंदव त सऊदी अरब बि छॾे करे हिते अची पंहिंजो फार्मिंग वारो बिज़नेस स्टार्ट कयो अथनि। तव्हां अगरि जे मज़ीद बि यूट्यूब ते सर्च कंदव त तव्हांखे हज़ारों वीडियो मिली वेंदियूं त बकरियुनि जो फार्मिंग कीअं कजे, कहिड़े नसुल जा कजनि, मुकमल तफ़सील तव्हांखे मिली वेंदो दोस्तों। वॾी महिरबानी, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।